इते अवासा बी ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। टंडो मस्ती भरिसां खैरपुर लाड़काणो रोड ते फुर जी कोशिश कई वई। मज़ामत करण ते हथियारबंदनि नौजवान खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। मक़तूल मज़हर अबड़ो जो लाश पोस्टमार्टम खां पोइ वारसनि हवाले। वाक़े खां पोइ पुलिस इलाइक़े जी नाकाबंदी करे छॾी आहे। अपडेट कयूं पिया खे अहम ख़बर है। टंडो मस्ती भरिसां खैरपुर लाड़काणो रोड ते फुर जी कोशिश में मुज़ाहमत करण ते हथियारबंदनि नौजवान खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो हो। मक़तूल मज़हर अबड़ो जो लाश पोस्टमार्टम खां पोइ वारसनि हवाले कयो वियो आहे, जॾहिं त वाक़े खां पोइ पुलिस इलाइक़े जी नाकाबंदी करे छॾी आहे। एक भेरो बीहर अवासा अहम खबर शेयर करे रहा आहियूं। टंडो मस्ती भरिसां खैरपुर लाड़काणो रोड ते फुर जी कोशिश कई वई। मज़ामत करण ते हथियारबंदनि नौजवान खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर वकार अहमद मंगरियो खां। जी वकार, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो। टंडो मस्ती वेझो लाड़काणा खैरपुर बाईपास रोड ते नामालूम हथियारबंदनि गुलाब जेल वासी नौजवान मज़हर अबड़ो उर्फ मुंशी खां मोटरसाइकिल फुर मामले ते मज़ामत करण ते हथियारबंदनि जी फायरिंग सबब सख्त ज़ख्मी थी पियो। पुलिस खे इतला मिलण ते पुलिस ज़ख्मी खे गिम्स अस्पताल मुंतकिल कयो, जिते ज़ख्मनि जा सूर न थियण ते संदसि धणी हवाले करे छॾियो। उन ॾस में टंडो मस्ती पुलिस राब्तो करण ते ॿुधायो त शहर जी दाख़िली ऐं खारजी रस्तनि ते गिरफ़्तारी जे लाइ नाकाबंदी करे छॾी आहे। वधीक जांच करियूं पिया। होॾां मड़ ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी।